पंहिंजो इहो जलसो न आहे, हीउ ॼण पंहिंजी अवामी फ़ौज जी हक़ जदोजहद जी हिकिड़ी मार्च आहे, हिकिड़ी आज़माइश आहे, हिकिड़ी लड़ाई आहे जेका क़ौम ज़बरदस्त जलसा करे सघे थी, मुनज़्ज़म करे सघे थी, ॻाल्हाए सघे थी, ॻाल्हियूं ॿुधी सघे थी, ॻाल्हियुनि खे केॾी बि ड्रेग थिए तंहिंखां ख़ौफ़ज़दा नथी थिए, उहा वॾा मार्का मारे सघे थी, वॾा कम करे सघे थी, वॾा मक़सद माणे सघे थी, वॾियूं मंज़िलूं हासिल करे सघे थी। ख़ासि करे आउं पंहिंजे भेनरुनि, पंहिंजे माउरनि, पंहिंजे नियाणियुनि खे सलाम थो करियां, उन्हनि जी अज़मत खे। असांखे फ़ख़्रु आहे पंहिंजे भेनरुनि ते, पंहिंजे नियाणियुनि ते। औरत ज़ात तारीख़ जी सभ खां मज़लूम ज़ात आहे। औरत ज़ात हिन मर्दाने समाज में जंहिं अज़मत इज़्ज़त में, जंहिं मुसीबत में, जंहिं पोरे में, जंहिं कशाले में, जंहिं बंद में, जंहिं अज़ियत में रहे थी। आउं पंहिंजे दिलि में जॾहिं सोचींदो आहियां औरतुनि जी ज़िंदगीअ ते, त आउं पंहिंजे दिलि में चवंदो आहियां त दुनिया में छा बि मर्द करे विझनि, असीं छा बि करियूं, औरत जी हिकिड़ी राति जेका ॿार में संभालण में गुज़रे थी, उनजे साम्हूं असीं कुझु न आहियूं। जे ज़ुल्मनि जे ख़िलाफ़ गुस्सो आहे, कावड़ आहे। औरत में जेका सब्र जी क़ुवत आहे, जेका मुक़ाबले जी क़ुवत आहे, उन अंदरि जेको फ़ाइदो आहे, एटमिक एनर्जी पई आहे, एटम अंदरि पिया आहिनि। लेनिन चयो आहे को मुआशिरो केतिरो मुहज़्ज़ब आहे, उनजो दलील इम्तिहान इहो आहे त उन में औरत जो दर्जो छा आहे। तव्हां जॾहिं मुश्किल में फंसो, क़ौमूं जॾहिं मुश्किल में फसंदियूं आहिनि, चीन हुजे, रूस हुजे, वियतनाम हुजे, उन में सभ खां वधीक उहा क़ौम थिए थी जेका पंहिंजनि औरतुनि खे क़ैद खाननि मां कढी जंग जे मैदान ते बीहारे थी, उन्हनि जो जोहर ॾिसे थी, उन्हनि खे आज़माए ॾिए थी, उन्हनि खे मैदान ॾिए थी त विड़ी ॾेखारियो ऐं विढ़ण जो हक़ अदा करियो। असीं हिकु नओं निज़ाम पिया ॾियूं, हिकिड़ी नई दुनिया पिया ॾियूं। असीं औरत ऐं मर्द जे विच में जेका सदियुनि जी खाई आहे, तंहिंखे ख़तमु पिया कयूं। मसइलो नंढड़ा सियासी मसइला न आहिनि त ईसो पुटु मूसो ऐं खमीसो पुटु फलाणो सो मेंबर हिन तक मां चूंडिबो या कोन चूंडिबो। अवामी तहरीक जे अॻियां इहो मसइलो न आहे। अवामी तहरीक जे अॻियां कोन्हे त सूबेदार खे बदिली हू कराईंदो या आउं कराईंदुसि, हीउ ठीकु आहे आउं खणंदुसि या हू खणंदुसि। इहे ख़सीस ॻाल्हियूं जेके सियासत चवनि था, इहा लानती टके जी लूसी सियासत आहे। इहा सियासत न आहे, ख़्वारी आहे, ज़िलत आहे, बेशर्मी आहे, फुरलुट आहे, झाड़ो आहे, इहा बेग़ैरती आहे। मुल्क हिकिड़ी सियासत में मुड़ुस कनि। हिकिड़ा नवां इंसान पिया ठाहियूं, नवां माण्हू। हे तव्हीं वेठा आहियो, इहे नवां माण्हू। ॿियो को जलसो हुजे हिन खां अॻु सभु भॼी वञनि। अमी नवां आहियो, ग़रीब आहियो, बुखिया आहियो, सादा आहियो, मिसकीन आहियो, पर माण्हू वॾा आहियो, इंसान वॾा आहियो, मुर्थ माण्हू आहियो। न भत आहे, न पैसा आहिनि, न नौकरियूं आहिनि, न मोतबरियूं आहिनि, न ठीका आहिनि, कुझु बि न। तव्हांजी दिलियूं वॾियूं आहिनि। अव्हांखे कुझु वधीक खपे इन भत खां। अव्हांखे ज़िंदा रहण जो हक़ खपे, इज़त सां रहण जो हक़ खपे, मुस्तक़बिल खपे, हीअ दुनिया खपे। तव्हीं सॼी सिंध वापसि वठणु चाहियो था, टके जी नौकिरी वठणु नथा चाहियो, 6 पैसे जा कम नथा चाहियो, ऐं नई दुनिया बदिलाइणु चाहियो था। हिकिड़ी दुनिया अॻु हेतिरनि हज़ारनि सालनि ताईं अवी हिकिड़ी नई निकोरी दुनिया ठाहियो था, जंहिंमें हे माण्हू परियां वेठा आहिनि, हे औरतूं के बराबरि हुजनि, अॻियां हुजनि। तव्हां खां ऐं असां खां औरत अॻियां हूंदी असांजी, असीं हुनजे पुठियां हूंदासीं। असीं पंहिंजे माउनि जे पुठियां हूंदासीं, पंहिंजे भेनरुनि जे पुठियां हूंदासीं। असांजी अॻुवाणियूं असांजी माऊं कयूं। नई दुनिया आहे। ॿिए पासे असीं कलंदर आहियूं। असां हिन दुनिया में ज़लील थी, जीअं सवेर अयाज़ चयो, अवी ताक़तवर थी, ऐं जामीअ चयो ख़ुशहाल क़िस्म जा खुदड़ा थियणु चाहियो था,
जा मुड़ुस माण्हू बहादुर तो खणी मानी सुकल हुजे ॿोड़ घटि हुजे न हुजे उहो रहणु चाहियो था। असीं फ़र्क़ु करियूं था। इंसान थी रहिजे, मुड़ुस माण्हू थी रहिजे, मालिक थी रहिजे, धणी थी रहिजे, रुगो जाइयुनि जो धणी न, ॾऊं ऐं महल जो न, हिन दुनिया जो धणी, हिन काइनात जो धणी, हिन स्टेट जो धणी, हिन बादशाही जी। असांखे पंहिंजी बादशाही खां घटि ॻाल्हि न खपे। बादशाही खपे, नौकिरी न खपे, रुगो पटियाली न खपे, साईं ताईं न खपे, लूसी थी विया न खपे। हेड़नि ॾींहंनि लाइ जदोजहद कई। असीं जॾहिं पहिरीं शुरू थिया हुआसीं तॾहिं असीं फ़क़ति 2 ॼणा हुआसीं 40 साल अॻु। हाणे पाण एतिरा आहियूं। चऊं छा थींदो, मूंखां पुछंदा हुआ अवाई केरु आहियो, फलाणा आहियो, न फलाणा चए न त केरु आहे, मुंहिंजो तहरीक अवामी तहरीक भाई अवामी तहरीक छा आहे। हाणे हुनखे छा सम्झाए। उन ज़माने में इहा ॻाल्हि सम्झाए सघिबी कान हुई जेका ॻाल्हि हाणे था करियूं। ऐं हुनखे जवाबु मूं वटि कहिड़ो हो, मूं वटि जवाबु हो त बाबा असीं 2 ॼणा निकिता आहियूं न, असीं निकिता आहियूं बादशाही वठण। हा छा कबी, हीअ हुकूमत असांजी आहे, हीउ मुल्क असांजो आहे, ज़मीनूं असांजूं आहिनि, हे माल असांजा आहिनि, आसमान जा सितारा असांजा आहिनि, हे हवाऊं असांजूं आहिनि, हे बदमाश ऐं जोफर ऐं कमीनाऊं खे कब्ज़ थी वेठा आहिनि। इन्हनि खे पादराणी कढणो आहे, पंहिंजो मुल्क वापसि वठिणो आहे। For more such updates, subscribe to our channel Tehreek Media and press the bell icon for free notification updates. And don't forget to like, comment and share.